अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। ऐं दोस्तों, अॼु तव्हांखे ॿुधाईंदो हलां यूट्यूब जे हवाले सां त यूट्यूब जे हवाले सां तव्हांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त तव्हांजा जेके वीडियोज़ जेके हुजनि उहे यूनिक हुजनि, उहे कुझु मुख़्तलिफ़ हुजनि ॿियनि माण्हुनि खां। जेके ॿिया माण्हू कनि पिया, जेकर तव्हां बि उहो कंदो त ॿियनि में ई तव्हां में को फ़र्क़ु कोन्ह पवंदो। सो उन जे लाइ जेके वीडियोज़ ठाहियो उहे थोरा मुख़्तलिफ़ हुजनि। उनखां अलावा ॿी ॻाल्हि त तव्हां वटि 1000 जॾहिं सब्सक्राइबर थींदा, 1000 माण्हू जॾहिं तव्हांजा सब्सक्राइबर थींदा त पोइ तव्हांजी जेका आहे सा मोनेटाइज़ेशन थींदी, पोइ उन मां तव्हां कमाईंदो। ईअं न आहे त तव्हां जस्ट सिर्फ़ु वीडियो अपलोड करे छॾियो ऐं तव्हां जेको आहे सो उन मां कमाईंदो न। तव्हांखे 1000 सब्सक्राइबर करणा पवंदा। उनखां अलावा 4000 वॉच टाइम जेको आहे उहो बि तव्हांखे करिणो पवंदो। उनखां पोइ ई जेको आहे सो तव्हांखे मोनेटाइज़ेशन चइजे या पैसा कमाइण जो तरीक़ो चइजे त पोइ ई तव्हांजो थी सघे थो। सो महिनत कंदा रहो, इंशाअल्लाह मंज़िल मिलंदी। दोस्तों, साउथ कोरिया जा माण्हू पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखनि था तमामु घणो। हिते अची करे मूंखे बि महसूसु थियो त सिहत जो ख़्यालु रखणु घुरिजे। सो उन जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा विटामिन चइजनि, विटामिन डी, विटामिन सी, उहे बि खाइणु शुरू कया आहिनि मूं। ऐं हीअ आहे विटामिन सी। हिते हर माण्हू तव्हां ॾिसंदो त विटामिन सी मतिलबु ॾियनि था पिया हर वक़्तु। सुठो शरबत आहे। तव्हां बि विटामिन जेके आहिनि से उहे वठंदा कयो, विटामिन सी। ॿियो न त फ्रूट जेके आहिनि से उहे खाईंदा कयो। नारंगी थी वई या लीमो थी वियो या हाणे अंब अचे पियो। फ्रूट जेके बि आहिनि उन्हनि सभिनी में विटामिन्स ऐं सुठा न्यूट्रिशस जेके आहिनि से मिनरल्स उन में मौजूदु आहिनि। सो फ्रूट लाज़मी खाईंदा कयो। दोस्तों, हिन खे चयो थो वञे अफोगेतो। हीअ कॉफ़ी ऐं आइसक्रीम जो मिक्सचर आहे। हिन में तव्हां हिकु पैसनि में 2 मज़ा वठी सघो था, कॉफ़ी जो बि मज़ो ऐं गॾोगॾु आइसक्रीम जो बि मज़ो। हीअ मूंखे पाकिस्तानी 600 रुपयनि में पियो आहे। दोस्तों, जेकर महिनत कंदो त 1000 सब्सक्राइबर हासिलु करणु आसानु आहे, का ॾुखी ॻाल्हि कान्हे का। सो तव्हांजा जेकर ॾिसो त फेसबुक ते केतिरा फ्रेंड आहिनि ऐं उन्हनि खे रिक्वेस्ट कयो अथव मुंहिंजा वीडियोज़ ॾिसो ऐं मुंहिंजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कयो। तव्हांजा उहे दोस्त सब्सक्राइब कंदा। सो पहिरीं वरी इहा ॻाल्हि कयां त तव्हांजा वीडियोज़ जेके आहिनि उहे सुठा हुजनि, उन ते महिनत थियल हुजे त पोइ ई माण्हू ॾिसी सघंदा, पोइ ई माण्हू तव्हांजा लाइक कंदा, पोइ ई माण्हू तव्हांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। सो इहो ॻाल्हि ज़हन में रखो ऐं इंशाअल्लाह मुंहिंजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।